नाज़िम थरपारकर में हिक ॾींहुं अंदरि औरत समेत ॿिनि ॼणनि फाहो खाई पंहिंजी ज़िंदगी जो ॾींहों उझाए छॾियो आहे, जॾहिं त ॿिन्ही आपघात वाक़िअनि जो कारण मालूम नाहे थी सघियो। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ वीडियो रिपोर्टर गाज़ी नोहणियो। जी गाज़ी, इन हवाले सां अपडेट कजो। थरपारकर में खुदकशियुनि जा वाक़िया जेको आहे सो रोज़ जो मामूल बणिजी चुका आहिनि, पर अॼु इंतिहाई जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे जंहिं ॿिनि खुदकशी जे धारदार वाक़िअनि में जेको आहे सो हिकु नौजवान ऐं हिकु औरत जेको आहे सो ज़िंदगी जो अंत आंदो आहे, जिन में मिठी वेझो ॻोठ ॾूडे जी झाणी आहे। उनमें 28 साला नौजवान साजन वल्द गुलाब भील बनी अंदरि ठहियल झूपड़े में रसो ॿधी ज़िंदगी जो अंत आंदो आहे। ऐं होॾां वरी मिठी शहर जी नेणू कॉलोनी में 7 साला पीरसन औरत ॾाही ज़ाल मनर कोली घरनि भंसा बनी में बीठल कंडी जे वण में रसो ॿधी आपघात करे छॾियो आहे। थरपारकर में जेको आहे हीअ अॼोके ॾींहं में आपघात कंदड़नि जो अंग बद थी वियो आहे। पुलिस ॿई लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मिठी आंदा आहिनि, जितां पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले कया वेंदा। पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही खुदकशियुनि वारे मामले जी जांच करे रहिया आहियूं। हिन महिल ताईं को बि कारण मालूम थी नाहे सघियो। जी गाज़ी, अवां जी महिरबानी।